हालाणी में बिजली चोरनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते ऑपरेशन ऐं गैर क़ानूनी कनेक्शन काटा करे तारूं लाथियूं वयूं। सेप्को SDO फिदा हुसैन भट्टो, फ़हीम मौजाई, ज़ुल्फ़कार नांगो, यूसुफ सहतो ऐं ज़ुल्फ़कार अली सहतो जी अॻवानी में शहर जे मुख़्तलिफ़ फेडरनि ते ऑपरेशन करे तारूं लाहे वयूं। SDO मेहरापुर फिदा हुसैन भट्टो नेशनल प्रेस क्लब हालाणी में सहाफ़ियुनि खे तफ़सील ॾींदे चयो त निगरान वफ़ाक़ी हुकूमत जे बिजली चोरनि जे ऐलान बाद बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कई वयूं आहिनि। बिजली चोरनि ते केस दाख़िल कराया पिया वञनि। केतिरनि ई बिजली चोरनि बाअसर हुजे उन ख़िलाफ़ केस दाख़िल कराया वेंदा। बाक़ीदारनि खे बि घुर्जे त बिजली बिलनि जी अदायगी खे यकीनी बणाइनि। ॿी सूरत में बाक़ीदारनि ख़िलाफ़ पिणु केस दाख़िल कराया वेंदा। हुन ॿुधायो त 2 ॾींहंनि अंदरि पुलिस रेंजर्स सां गॾु ऑपरेशन कयो वेंदो, जंहिंमें बिजली चोरनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। वफ़ाक़ी असांजे मिनिस्टर जो इहो कमु आहे त इहा कैंपिंग थिए थी पई, थेफ्ट कैंपिंग, इहा चोरी जी जेकी बि आहे उन्हनि जे लाइ असां जहाद था कयूं, सॼा टोटल अवाम बि ऐं वापदारा बि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको चोर आहे उनखे छॾिणो न आहे। ऐं सार्फ़िन खे बि चऊं था जेकॾहिं अॻ में तारां तव्हांजूं डायरेक्टूं उहे असां कटियूं त हाणे तव्हां 50 मीटर वठो ऐं बिजली जेकी आहे न तव्हांखे मिलंदी। बिजली तव्हांखे मिलंदी त इनशाला तव्हांजी लोड शेडिंग घटिजी वेंदी। तव्हांखे जेकॾहिं चोरी न हूंदी त असां बिजली तव्हांखे सही ॾेई सघंदासीं। ऐं असांजो तव्हां बि साथ ॾियो, अवाम खे चऊं था त साथ ॾे। इनशाला ताला असां बिजली तव्हांखे पोइ सही ॾेई सघूं था जेकॾहिं चोरी न हूंदी त। जीअं चोरी हूंदी त नथा ॾेई सघूं। इहे चई असां पंहिंजो तकरीबन मेहरापुर में 4 FIR थियूं, 4 माण्हू अरेस्ट थिया आहिनि। हीअ जेको असांजी कैंपेन आहे एंटी थेफ्ट कैंपेन, हीअ वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं एनर्जी मिनिस्ट्री ऑफ एनर्जी एंड पावर इस्लामाबाद जा हुकुम आहिनि। हीअ असांजे माना कमिश्नरनि खे ऐं आईजिन खे SPनि खे हुकुम तहत हीअ असांजी कैंपेन हले थी पई, चोरी बिजली चोरी जे ख़िलाफ़ु ऐं बिजली बक़ायदा जे ख़िलाफ़ु। जॾहिं त हीअ इदारो असांजो खसारे में आहे। बिजली हू हिकिड़ो ई जेको आहे सो चवंदा भाई जेतिरी बिजली तव्हां ॿारियो था ओतिरी असांखे पेमेंट कराए ॾियो। असां माण्हुनि खे इहा अपील था कयूं त पंहिंजा बिजली जा बिल जमा कराइनि, कुंडा कनेक्शन खां परे थियनि, पंहिंजे मीटर ते बिजली आणनि त जीअं असां बिजली में बहितरी आणे सघूं। असां हीअ फीडर 24 कलाक जॾहिं माण्हू बिल जमा कराईंदा त असां 24 कलाक फीडर हलाए सघूं था, का बि असांखे दिक़त न आहे। पर हिते इहो आहे त 80% चोरी आहे। असां सभिनी मुलाज़िमनि सभु इहो अहद कयो आहे त को बि मुलाज़िम कंहिं बि कंज़्यूमर खां पैसा वठंदो, कंज़्यूमर शिकायत कंदो, उहो मुलाज़िम सस्पेंड टर्मिनेट हूंदो। ऐं कंहिं बि चोरी थी वेंदी केॾी महिल राति। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।